नाज़रीन असां मौजूद आहियूं कराची प्रेस क्लब ते, जिते सिपला पारां 3 ॾींहं बि बुख हड़ताल जारी आहे। हिते मौजूद उस्ताद अॻवाननि सां ऐं उस्तादनि सां असां ॻाल्हि ॿोल कयूं था। तेसी ताईं असां पंहिंजा ही जिदोजहद जारी रखंदासीं जेसी ताईं असांजो जाइज़ हक़ जेको टाइम स्केल आहे। सॼी सिंध में 2.5 लख उस्ताद आहिनि, उन मां 2,40,000 उस्तादनि खे टाइम स्केल ॾिनो वियो आहे, पर सिर्फ़ु असीं 4% आहियूं जेके 10,000 जे लॻभॻि आहियूं, असांखे टाइम स्केल न ॾिनो वियो आहे। इहो असांजो बुनियादी हक़ आहे, छो त प्रोमोशन्स में इंतिहाई लेट आहे ऐं ब्यूरोक्रेसी जे एटीट्यूड ऐं गवर्नमेंट जी जेको आहे सो ग़लति पॉलिसीज़ जे करे असांजा प्रोमोशन्स नथा थियनि। उनजे करे अहसास महरूमी आहे उस्तादनि में, असांजा प्रोमोशन्स कया वञनि त जीअं असीं पंहिंजे जेको हक़ वठी सघूं। असांजो इहो ई मौक़िफ़ आहे त असांखे नोटिफिकेशन ॾिनो वञे। जी इहो हिकिड़ो ग़लति ॾिनो पियो वञे त जेको क्लासनि जो बाइकाट थियो आहे, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का। सिर्फ़ु ही ब्लैक स्ट्रिप जेका आहे उहा उस्तादनि ॿधी आहे, बाक़ी जेको असांजो तदरीसी अमल आहे उहो हर कॉलेज में जारी आहे। इहो ग़लति हिकिड़ो तासिर ॾिनो पियो वञे, त ईअं असां कीअं चाहींदासीं, असां ख़ुदि उस्ताद आहियूं त असांजे शागिर्दनि जो एॾो वॾो नुक़सानु थिए। टाइम स्केल जो मसइलो आहे, जेकॾहिं असीं पाकिस्तान जी ॿियनि 3 सूबनि खे ॾिसूं था त उन्हनि 3 सूबनि में कॉलेजी उस्तादनि खे टाइम स्केल ॾिनो वियो आहे। उन सां गॾु जेकॾहिं असां सिंध जो ई जाइज़ो वठूं था, कॉलेजी उस्तादनि खां अलावा जेकी ॿिया स्कूल जा उस्ताद आहिनि उन्हनि खे बि टाइम स्केल ॾिनो वियो आहे। हाणे कॉलेजी उस्ताद कॉलेजनि में उस्ताद थींदा केतिरा, वधि में 10,000 हूंदा या 10,000 खां थोरा वधीक हूंदा। जेकॾहिं ॿियनि सभिनी उस्तादनि खे सिंध हुकूमत टाइम स्केल ॾिनो आहे त उते सिंध हुकूमत खे कॉलेजी उस्तादनि खे बि टाइम स्केल ॾियणु घुरिजे। सिंध सरकार मां असांखे चङाईअ जी तवक़ा आहे, अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे त असांखे तवक़ा कोन्हे। तवक़ा खणी असां हिते आया आहियूं, खणी असांजो आवाज़ु देरि सां पहुचंदो हुन वटि, पर पहुचंदो ज़रूरु। काफ़ी शयूं इहे हूंदियूं आहिनि की घुरी वठणियूं पवंदियूं आहिनि, त पोइ असांजे बि घुर कई आहे। असां सॼी सिंध मां जेके उस्ताद मौजूदु आहियूं, त असांजी जेतिरी क्वांटिटी आहे टीचर्स जी तव्हांखे नज़र ईंदी हूंदी त असां सॼी सिंध वारा रिप्रेज़ेंटेटिव थी आया आहियूं, हर कॉलेज मां हिकु 2 माण्हू। नाज़रीन हिते मौजूद उस्तादनि ऐं उस्ताद अॻवाननि जो इहो चवणु हो त हर तालीमी इदारे में तदरीसी अमल बि जारी आहे, उहो पंहिंजे मुतालबनि जी मंता लाइ हिते वेठल आहिनि। सिंध सरकार फौरी तौर ते उन्हनि जा मुतालबा मंज़ूर करे। कैमरामैन जावेद जोन सां गॾु रज़ा कासी, अवामी आवाज़ TV कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।